हिन ताईं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार इन उमेद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त अॼु असीं हिकु नओं सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं जंहिंमें जेको आहे तव्हांखे मिलंदी इंग्लिश ग्रामर बेसिक। हाणे इहो बेसिक जेको ग्रामर हूंदी उन जे बारे में पाण पढ़ंदासीं ऐं सिंधी टू इंग्लिश बेसिक ग्रामर। सो असीं हिन में सिखंदासीं त ग्रामर जी जेको आहे असांखे ज़रूरत छो थी पवे ऐं कहिड़ियूं ग्रामर में जेके अहम शयूं आहिनि उहे असांखे ज़हनशीन करणु घुरिजनि ऐं उन्हनि जी असांखे जेको आहे मश्क करणु घुरिजे या प्रैक्टिस करणु घुरिजे। सो मूं कोशिशि कई आहे त वीडियो खे सादे नमूने ठाहियां त जी जेको पढ़ंदड़ ॿार आहिनि उन्हनि जे लाइ बि मददगार साबित थिए ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ टेस्टनि में तयारी कंदा उन्हनि जे लाइ बि जेको हीउ वीडियो आहे उहा लाभायती थिए। सो अॼु जो जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो आहे लेटर। सिंधी में उनखे पाण अखर चवंदा आहियूं ऐं इंग्लिश में उनखे चयो वेंदो आहे लेटर। हाणे लेटर छा आहे? शुरूआती जेका ग्रामर जी जेका शुरूआति थिए थी उन में पाण खे लेटर जी जेका ॼाण आहे उहा ज़रूरु हुजणु घुरिजे। उनखां पोइ जेको आहे पाण अॻिते ग्रामर सिखी सघंदासीं। इनशाला अॼु वारो जेको लेक्चर आहे उनमें पाण लेटर खे ॾिसंदासीं ऐं सुबुह वारे लेक्चर में वर्ड पोइ सेंटेंस ऐं उनखां अलावा पोइ अॻिते जेके शयूं अचनि थियूं उहो रोज़ ब रोज़ पढ़ंदा वेंदासीं ऐं तव्हां पंहिंजी राय लाज़मी ॾिजो। सो लेटर छा खे चइबो आहे? पहिरीं ईच एंड एवरी सिंबल ऑफ एनी अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। सॉरी हिते हिते ईंदो हिननि जो लेटर। ठीकु। ऐं सिंधी जी जेका थिए थी उहा थिए थी त अल्फ़ाबेट जी हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे। हाणे लेटर जंहिंखे सिंधी में अखर चइबो। हाणे अखर छा हूंदो आहे? अल्फ़ाबेट मतिलबु जेका पटी हूंदी आहे या कक पटी पाण चऊं, इंग्लिश में उनखे अल्फ़ाबेट चइबो आहे। उनमें जेको हर हिकु जेका निशानी ॾिनल हूंदी आहे त उनखे असीं छा चवंदा आहियूं? लेटर चवंदा आहियूं। जीअं अंग्रेज़ी जेको अल्फ़ाबेट आहे उनमें टोटल 26 अखर आहिनि त उनमें हर हिकु जेका निशानी आहे, मिसाल तौरु ए आहे त हुनजी हिकिड़ी पंहिंजी शिकल आहे, पंहिंजी हैत आहे त उनखे असीं ए करे तस्लीम कंदा आहियूं त हीअ ए आहे ऐं ए जेको आहे उनजी लिखणी हीअं हूंदी आहे त इहो थी वियो हिकिड़ो लेटर। ठीकु आहे, हिकिड़ो अखर थी वियो। बी, हाणे इहो ॿियो अखर थी वियो। सी, डी, ई, एफ, माना अॻिते जेतिरो तव्हां पढ़ंदा वेंदा त उहे सभु टोटल जेके 26 आहिनि उहे छा थींदा? लेटर थींदा। ठीकु आहे, उन्हनि खे पाण छा चवंदासीं त इहे अखर आहिनि। हाणे अखर जेको आहे उहो छा खे चइबो आहे? मूंखे उमेद आहे तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त अल्फ़ाबेट में मौजूदु हर हिकु निशानी खे असीं छा चवंदा आहियूं? अखर चवंदा आहियूं। हाणे किथे किथे जेको हिकिड़ो अखर मिसाल तौरु ए आहे न उहो अलॻि बि माना कढंदो आहे, उहो किथे किथे अलॻि थींदो आहे। बहरहाल उहो जॾहिं पाण डीप में पढ़ंदासीं तॾहिं असीं उनजे बारे में सम्झंदासीं। फ़िलहाल अॼु जेको ही कॉन्सेप्ट आहे तव्हां पंहिंजो जेको आहे उहो क्लियर करे वठो त लेटर छा खे चइबो आहे। त लेटर मतिलबु मिसाल तौरु हाणे ॾिसो तव्हां हिन में ABCDEFGHIJKLMN। हाणे इहो ॾिसो हर कंहिंजी अलॻि अलॻि शिकल आहे, हर कंहिंजी अलॻि अलॻि हैत ठहियलु आहे। इहो सभु छा आहिनि? लेटर आहिनि। ऐं सिंधी में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो अलफ़ अख, बेबदक, बेबुक। हाणे बेबदक जहिड़ो ॿियो को बेबदक न हूंदो, मतिलबु त इहो अल्फ़ाबेट में या पटी में मुनफ़रद हिकिड़ी शिकल रखे थो त इनखे असीं चवंदासीं हीउ बेबदक जो अखर आहे। या जीम जुक्ती जेको आहे उहो मुख़्तलिफ़ अखर आहे। हाणे इहो तव्हां ॾिसो डी आहे त डी जी जेको शिकल आहे उहा मुख़्तलिफ़ क़िस्म जी आहे। ठीकु आहे, हाणे उन साॻी शिकल खे असीं फेराईंदासीं त असांजो बी थी वेंदो। ठीकु, हाणे इहो सभु छा आहिनि? असांजा अखर आहिनि। जीअं सिंधी में बेभित आहे, चे टोपी आहे, बेपग आहे, ईअं मुञ आहे, बेबदक आहे। इहे सभु छा आहिनि? मुख़्तलिफ़ अखर आहिनि। सिंधी में टोटल 52 हूंदा आहिनि ऐं इंग्लिश जेका अल्फ़ाबेट आहे, अंग्रेज़ी जेका अल्फ़ाबेट आहे उनमें घणा हूंदा आहिनि? टोटल 26 हूंदा आहिनि। ठीकु आहे, त हीअ वरी आख़िरी जेको मिसाल आहे तव्हां ॾिसी वठो त सिंधी जो जेको मिसाल ॾिनो पियो आहे त सिंधी में जेके इहे चेचंड ताईं जेके मूं अखर ॾिना आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे जेको अखर आहे उनजो जेको कॉन्सेप्ट आहे उहो तव्हांजो क्लियर थी वियो हूंदो। हाणे वरी हिनखे थोरो दौर करे वठूं त अखर छा खे चइबो आहे। इंग्लिश में जंहिंखे लेटर चयो वेंदो आहे, ईच एंड एवरी साइंबल, साइंबल माना निशानी, ऑफ एनी अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर, खे लेटर कंदो। ठीकु आहे, अल्फ़ाबेट जी हर हिकु निशानी खे छा चइबो आहे? अखर चइबो आहे।
मिसाल तौर फॉर एग्ज़ाम्पल ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ, ठीक है, ज़ेड ताईं ऐं सिंधी में जेको आहे ये यके ताईं। सो इहो अॼु जो लेक्चर, इंशाल्लाह सुभाणे वरी पाण वर्ड्स सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।